الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراطهم غير المغضوب عليهم ولا الضالين सब तारीफ़ूं आहिनि अल्लाह ताला जे लाइ जेको रब आहे जहाननि जो, जेको निहायत महिरबान बाज़ारो आहे, मालिक आहे बदिले जे ॾींहं जो। ख़ासि तुंहिंजी ई इबादत कयूं था असां ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था असां। ॾेखार तूं असांखे सिधो रस्तो, उन्हनि माण्हुनि जो रस्तो जिन ते तूं इनाम कयो आहे, न की ॾमरियलनि जो न की गुमराहनि जो। सूरह फ़ातिहा तिलावत खां बाद में उनजो लफ़्ज़ी तर्जुमो, उनजो शान नुज़ूल ऐं मुख़्तसर तफ़सीर। सूरह फ़ातिहा इहा सूरत मक्के पाक में भी नाज़िल थी आहे, मदीनतुल मुनव्वरा में भी नाज़िल थी आहे। इन सूरत मुबारका जा केतिरा ई नाला आहिनि: फ़ातिहा, शिफ़ा, वाफ़िया, काफ़िया, असास, उम्मुल क़ुरान, सबउल मसानी इन सूरत जा नाला आहिनि। ऐं इन सूरत जे पढ़ण सां हदीस मुबारका में ईंदो आहे त मौत खां सवाइ हर बीमारी जे लाइ शिफ़ा अल्लाह ताला रखी आहे। इन सूरत में अल्लाह ताला सब तारीफ़ूं, वाखाण, साराह अल्लाह जी ज़ात खे आहे जेको रब आहे जहाननि जो। अल्लाह, इहो अल्लाह साईं जो इस्म आज़म आहे, वाजिबुल वजूद आहे, जंहिंजो वजूद वाजिब आहे। मुस्तजमिउल जमी सिफ़ातिल कमाल, जंहिं ज़ात में सिफ़ात कमाल हुजनि, नुक़्स ऐं ऐब खां पाक हुजे, इहा अल्लाह जी ज़ात आहे। अल्लाह सिर्फ़ु अल्लाह वाहिद वहदहू जी ज़ात जो इस्म आज़म आहे ऐं इस्म मुक़द्दस आहे। काइनात में बाक़ी कंहिं बि शइ जो नालो अल्लाह न आहे, सिर्फ़ु अल्लाह जो आहे। रब्बिल आलमीन, अल्लाह जेको रब आहे जहाननि जो। रब वरतल आहे तरबियत खां। तरबियत, परवरिश, पालना। तरबियत चइबो आहे हर शइ खे पंहिंजे हद कमाल ते पहुचाइण, तदरीजन, आहिस्ता आहिस्ता, जंहिंखे जेका ज़रूरियात हूंदी उनखे पंहिंजे इंतिहा ताईं पहुचाइण, इन खे चइबो आहे रब। अल्लाह ताला पूरे जहाननि जो रब आहे। आलम चइबो आहे मा सिवल्लाह, अल्लाह खां सवाइ जेको आहे इहो आलम आहे। उलमाए कराम अहादीस मुबारका जे हवाले सां लिखियो आहे 80,000 आलम आहिनि। बाज़ रिवायत में अचे थो त 40,000 आलम आहिनि। इंसाननि जो आलम, हैवाननि जो आलम, जिन्ननि जो आलम, नबातात जो आलम, जमादात जो आलम, आलम बरज़ख, आलम आख़िरत, अहिड़े तरह जा 80,000 आलम आहिनि। इन्हनि समूरनि जी तरबियत करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। अल्लाह सां इन में कोई बि शरीक कोन्हे को। अर्रहमान अर्रहीम, अल्लाह ताला पंहिंजूं ॿ सिफ़तूं ज़िक्र फ़रमायूं त अल्लाह ताला निहायत बेहद महिरबान बाज़ारो आहे। इनखे चइबो आहे मुबालिगे जो सीगो। अल्लाह ताला जी एॾी रहमत वसी आहे जो अल्लाह ताला बिना कंहिं दबाव, बिना कंहिं ज़ोर, बिना कंहिं मोहताजी जे पूरी काइनात जी तरबियत फ़रमाए थो, पर कंहिंजो मोहताज बि कोन्हे, कंहिंजो उन ते जबर ऐं ज़ोर ऐं दबाव बि कोन्हे। इन्हनि समूरनि शयुनि खां पाक थी करे अल्लाह ताला पूरी काइनात जी तरबियत फ़रमाए रहियो आहे। छो त अल्लाह जी सिफ़त आहे रहमान ऐं अल्लाह जी सिफ़त आहे रहीम। मालिकी यौमिद्दीन, जेको मालिक आहे बदिले जे ॾींहं जो। इन्हनि टिनि आयतुनि में हदीस मुबारका में ईंदो आहे जॾहिं बानो चवंदो आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन,
अल्लाह ताला फरमाईंदो आहे हमदनी अब्दी, मुंहिंजे बाने मुंहिंजी वाखाण मुंहिंजी तारीफ़ करे छॾी। जॾहिं बानो चवंदो आहे अर्रहमान अर्रहीम, अल्लाह ताला फरमाईंदो आहे असना अलैया अब्दी, मुंहिंजे बाने मुंहिंजे तारीफ़ जो हक़ अदा करे छॾियो। मालिक यौमिद्दीन, जॾहिं बानो चवंदो आहे अल्लाह बदिले जे ॾींहं जो आहे मालिक, अल्लाह ताला फरमाईंदो आहे त बाने मुंहिंजे तारीफ़ ऐं वाखाण जा हक़ अदा करे छॾिया। वले अब्दी मा साल, हाणे बाने जे लाइ हर उहा शइ आहे जेको सवाल कंदो, त अल्लाह ताला उनखे अता फरमाईंदो आहे। इहे 3 आयतूं गोया के बानो अल्लाह ताला जी तारीफ़ में चए थो ऐं अल्लाह ताला जे तरफ़ां उनखे इहो जवाबु मिले थो। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, ख़ासि तुंहिंजी ई इबादत कयूं था असां ऐं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था असां। इबादत छा खे चइबो आहे? इबादत चइबो आहे अला सबील तअज़ीम वल महब्बा, अज़मत ऐं मुहब्बत जे तरीक़े ते कंहिंजे आॾो पंहिंजे पाण खे इंतिहाई आजिज़ ऐं ज़लील करणु। इंसान अल्लाह जे आॾो पंहिंजो पाण खे झुकाए थो, छो त इंसान जे दिलि में अल्लाह जी अज़मत आहे, अल्लाह जी मुहब्बत आहे, पंहिंजो पाण खे इंतिहाई आजिज़ करे थो। इहे इन खे चइबो आहे इबादत। इबादत जे लाइक़ु सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। ताज़ीम जे तरीक़े ते, मुहब्बत जे तरीक़े ते पंहिंजो पाण खे आजिज़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जे आॾो कबो, बाक़ी कहीं जे आॾो इंसान एॾो आजिज़ न आहे, सिर्फ़ु अल्लाह जे आॾो आहे। इबादत ख़ुदा जी ज़ात खे सूहे थी। इय्याका नस्तईन, इते बानो अल्लाह जी इबादत करण खां बाद में पंहिंजे रब खां मदद थो तलब करे त ख़ासि तोखां ई मदद था तलब कयूं असां। हाजत रवाई में, मुश्किल कुशाई में, दुनियावी मामलात में, उखरवी मामलात में तुंहिंजी ई मदद जा असां तालिब आहियूं। तुंहिंजी मदद असांखे मतलूब आहे, तुंहिंजी मदद खां सवा का शइ न आहे। इन खां बाद में अल्लाह ताला पाण दुआ सेखारी, इहदिना सिरातल मुस्तक़ीम, ॾेखार तूं असांखे सिधो रस्तो, सिराते मुस्तक़ीम ॾेखार। हिते गोया के दुआ घुरण जो तरीक़ो आहे त पहिरियों अल्लाह जी वाखाण कबी, अल्लाह जी हमद कबी, अल्लाह जी साराह ऐं तारीफ़ बयानु कबी, उन खां पोइ दुआ घुरबी इहदिना सिरातल मुस्तक़ीम, असांखे सिधो रस्तो ॾेखार। हिदायत छा खे चइबो आहे? हिदायत जी माना आहे रस्तो ॾेखारे। पोइ उन जा 2 तरीक़ा थींदा आहिनि, ईसाल इलल मतलूब या इराअत तरीक़। कोई माण्हू रस्तो पुछे, उनखे हथ खां वठी करे उन मंज़िल मक़सूद ताईं पहुचाइण, इन खे चइबो आहे ईसाल इलल मतलूब। त मंज़िल ताईं पहुचाइण इहा बि हिदायत आहे। का माण्हू का मंज़िल पुछी, का जॻह पुछी, उनखे रस्तो ॿुधाए छॾणु, पार पता ॿुधाए छॾणु, हिन तरीक़े सां रस्तो आहे, इन खे चइबो आहे इराअत तरीक़। त हिदायत जा इहे 2 तरीक़ा आहिनि। अल्लाह ताला खां इंसान दुआ थो घुरे त रब साईं असांखे सिराते मुस्तक़ीम वारो रस्तो ॾेखार, त असांखे पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुचा। असांजी मंज़िल मक़सूद आहे रब जी ज़ात, असांजी मंज़िल मक़सूद आहे आख़िरत वारी ज़िंदगी। बानो दुआ थो करे रब साईं असांखे हिदायत ॾे सिराते मुस्तक़ीम, सिधे रस्ते वारी। सिराते मुस्तक़ीम छा आहे? सिधो रस्तो आहे अंबिया जो, शुहदा जो, सिद्दीकीन जो, सालिहीन जो, अल्लाह जे रसूल अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात वारो रस्तो इहो सिराते मुस्तक़ीम आहे। बानो दुआ थो घुरे त रब साईं मूंखे सिराते मुस्तक़ीम ॾेखार। उन जी वज़ाहत अल्लाह साईं फरमाए सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, उन्हनि माण्हुनि जो रस्तो जिन ते तूं इनाम कयो आहे। इनाम इन्हनि 4 क़िस्मनि जे माण्हुनि ते आहे, अंबिया ते, सिद्दीकीन ते, शुहदा ते, सुलहा ते। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे नबी आख़िर ज़मान ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेतिरा बि अंबिया आया, उहे बि इन जमात में। सिद्दीक़नि जो दर्जो नबियनि खां बाद में आहे,
ऐं शहीदनि जो दर्जो जिन पंहिंजी जान अल्लाह जे रस्ते में पंहिंजे रब जे रज़ा जे ख़ातिर क़ुर्बान कई, इहे आहिनि शुहदा। सालिहीन माना नेक साले औलिया अल्लाह, इन्हनि जो रस्तो इन्हनि ते अल्लाह जो इनाम आहे। बानो दुआ थो घुरे त रब सी मूंखे इन्हनि जो रस्तो ॾेखार। गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन, उन्हनि माण्हुनि जो रस्तो न ॾेखार जिन ते तुंहिंजो ॾमर आहे, जिन ते तुंहिंजो गुस्सो आहे, जिन ते तुंहिंजी कावड़ आहे, उन्हनि जे रस्ते खां असांखे बचा। मग़ज़ूबि अलैहिम में केरु आहिनि? मग़ज़ूबि अलैहिम में उहे आहिनि जेके बावजूद इल्म जे मुतबे शहवात आहिनि, ॼाण अथनि, इल्म अथनि, पर नफ़सानी ख़्वाहिशुनि जा पूॼारी आहिनि, दीन खे पसे पुष्ट था छॾे ॾियनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत मुतहरा खे रूगरदानी था कनि, उन ते अमल करण लाइ तयारु न आहिनि। बावजूद इल्म जे, जीअं यहूदियुनि वटि इल्मु हुयो पर उहे अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जे तालीमात ते अमल न कंदा हुआ, त अल्लाह ताला फरमाए इहे ॾमरियल आहिनि, यानी यहूदियुनि ते अल्लाह ताला जो ॾमर आहे, छो त उहे नफ़सानी ख़्वाहिशुनि जा पूॼारी हुया, अल्लाह जी तालीमात खे छॾे ॾींदा हुआ। वलद्दालीन, न की भुलियलनि जो रस्तो, न की बेराहनि जो रस्तो, न की हिदायत खां भिटकियलनि जो रस्तो। इन्ही में उहे माण्हू अची था वञनि जेके जहालत जे करे, लाइल्मी जे करे, बेख़बरी जे करे राह रास्त खां हिदायत जे तरीक़े खां भिटकियल आहिनि। जीअं नसारा हुया, अल्लाह जे सही दग खे छॾे करे जेको आहे ग़लति रस्ते ते हलंदा हुआ। इन में इहा दुआ आहे त अल्लाह ताला असांखे ॾमरियलनि जे रस्ते खां बि बचाए, गुमराहनि जे रस्ते खां बि बचाए, सिरात मुस्तक़ीम अल्लाह ताला असांखे ॾेखारे। सिरात मुस्तक़ीम में ॿी इहा ॻाल्हि आहे त सिरात मुस्तक़ीम ते हलण जे लाइ, हिदायत जे लाइ ॿ शयूं ज़रूरी आहिनि, हिकिड़ो मुअल्लिम ऐं ॿियो किताब। मुअल्लिम आहे हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम, अंबिया जी जमात, ऐं किताब आहिनि आसमानी किताब। सिर्फ़ु माण्हू किताब पढ़ी बि कामिल न थींदो, सिर्फ़ु जेको आहे कंहिंखे उस्ताद बणाए ऐं माण्हुनि जे कढ लॻी करे उन्हनि जे ताबेदारी करे सिर्फ़ु आसमानी किताबनि खे छॾे ॾे, माण्हुनि जे कढ हुजे त बि हिदायत जो रस्तो हासिलु न करे सघंदो, जेसिताणी अंबिया जे तालीमात ते ऐं उन्हनि ते नाज़िल थियल किताबनि ते न हलंदो। अल्लाह ताला असांखे पंहिंजे कलाम मुक़द्दस खे सही सम्झणु ऐं उनखे असांजे दुनिया में हिदायत जो ज़रियो ऐं आख़िरत में नजात जो ज़रियो बणाए। अल्लाह ताला जी बारगाह आलिया में दुआ है त अल्लाह ताला हिन खे मुंहिंजे मीज़ान हसनात में ऐं ॿुधंदड़नि जे लाइ अल्लाह से आमाल सालिहा जी तौफ़ीक़ जो ज़रियो बणाए। अल्लाह ताला असांजो शरह सदर फरमाए, अल्लाह से असां सां पंहिंजे रज़ामंदी जा फ़ैसिला ऐं ख़ुशनूदी जा फ़ैसिला फरमाए। इंशा अल्लाह ताला सुभाणे खां सूरतुल बक़रा जो पहिरियों रुकू तिलावत कंदासीं। इंशा अल्लाह ताला इरादो इहो आहे त मुख़्तसर तफ़सीर ऐं हिकिड़े रुकू जो तर्जुमो ऐं तिलावत इंशा अल्लाह ताला सुभाणे सूरह बक़रा जे पहिरियों रुकू जी तिलावत ऐं तर्जुमो थींदो। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत व आफ़िना फ़ीमन आफ़ैत व तवल्लना फ़ीमन तवल्लैत। बारिक लना फ़ीमा आतैत व क़िना शर्र मा क़ज़ैत फ़इन्नका तक़दी व ला युक़ज़ा अलैक। या फ़ातिरस समावाति वल अर्ज़ अन्ता वलियुना फ़िद दुनिया वल आख़िरह। तवफ़ना मुस्लिमीन वल्हिक़ना बिस्सालिहीन। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।